ॿिए पासे ब्रेकिंग न्यूज़ है। लाड़काने मां असां शेयर कयूं पिया। लाड़काने जे मार्केट थाने जी हद में घर भातियुनि सां ईद ख़रीदारी लाइ मार्केट आयल नींगरी पुलिसरार नमूने गुम थी वई। ॻोल्हा बावजूद नींगरी ज़ैनब सियाल जो पतो न पइजी सघियो आहे। अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया। लाड़काने मां जिते मार्केट थाने जी हद में घर भातियुनि सां ईद ख़रीदारी लाइ मार्केट आयल नींगरी पुलिसरार नमूने गुम थी वई आहे। ॻोल्हा बावजूद भी नींगरी ज़ैनब सियाल जो पतो न पइजी सघियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने मां आवाज़ जो रिपोर्टर रशीद समोसा सां लाइन ते मौजूद आहे। रशीद, इन वाक़े जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, लाड़काने शहर जे मार्केट थाने जी हद आहे सुरियापतर वारे इलाइक़े में गुज़रियल ॾींहुं 5 सालनि जी नींगरी आहे ज़ैनब सियाल, जेकी उन जा जेके वारस आहिनि घर भाती आहिनि उहे पंहिंजो सुरियापतर ते आया हा कपिड़ा वठण। उते जेकी नींगरी हुई ज़ैनब सियाल उते उहा उन्हनि खां गुम थी वई हुई, जंहिंजो इतला उन्हनि मार्केट थाने जे जेको आहे उते बि ॾिनो हो ऐं उन खां पोइ उन्हनि प्रेस क्लब अची बि उनजो इतला ॾिनो ऐं उन्हनि असांजी वारसनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हुनजो चवणु आहे त एतिरा कलाक गुज़री विया आहिनि पर हिन वक़्तु ताईं को बि जेको नींगरी आहे ज़ैनब सियाल जो को बि दस पतो न पइजी सघियो आहे। ऐं उन्हनि वारसनि जो इहो चवणु आहे त असांखे शक आहे त असांजी नींगरीअ खे कंहिं अगवा कयो आहे। हिननि जो इहो बि चवणु आहे त असांजी कंहिंसां दुश्मनी बि न आहे, पर पुलिस हिन हवाले सां असांजी का बि मदद न आहे कई ऐं पुलिस ते असां जेकी आहे एंट्री त कराई आहे पर हिन वक़्तु ताईं पुलिस बि असांखे नींगरी ॻोल्हण में का बि मदद न आहे कई ऐं न ई नींगरी हथ थी सघी आहे। उन्हनि जो इहो मुतालबो आहे SSP लाड़काणो ऐं DIG लाड़काणो खां त जेकी नींगरी आहे ज़ैनब सियाल उहा जेका आहे ॻोल्ही वञे, हथु कई वञे त जीअं जेको उन्हनि जो जेके परेशानी वारी सूरत हाल आहे उहा ख़तमु थी सघे। ठीकु आहे, महिरबानी रशीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।